ज़िंदगी जे ख़ुशियुनि भरे ॾींहं जी आजियां ऐं खन पल में मिलियल लुड़क सुरका ॾुख लॻते जिगर जो विछोड़ो इन उनवान सां कलम खयो आहे। खोसकी वेझो ॻोठु ॿेरो जे पटनि तां नौजवान कलमकार संतोष वलद हमीर मेघवाड़ ऐं इहे तहरीर मूं ताईं हथो हथ पहुचाई। थर भिटुनि जे ॻोठु चड़ेल जे नौजवान कलमकार लेखक ऐं शाइर जोधे। ज़िंदगी में हीअं जा हार अखियुनि जा ठार जॾहिं विछड़ंदा आहिनि बशीर भाउ, तॾहिं लुड़क कतारूं करे गलनि जा ॻोठ अची आबाद कंदा आहिनि ऐं पोइ गलनि तां ॻोढ़ा न आहिनि सुकंदा। अॼु हा मुंहिंजे गलनि जे ॻोठ मथे बि लुड़कनि जूं इलाही सारियूं लारूं लड़ियल आहिनि। न रुॻो आऊं सुरकां थो पर संदमि शरीक हयात ऐं मुंहिंजा भाइर सभई पाड़े वारा ॾुख में वरतल आहिनि। छो त मुंहिंजे अंदर में हिकिड़ी तमना हुई, हिकिड़ी आस हुई जेका हर पीउ जे अंदर में हूंदी आहे त मूंखे मालिक साईं पुट जो औलाद अता करे। ऐं हा बशीर भाउ जिन ॾियण लाइ सिक ऐं छिक जी उकीर साज सॻे खे त छिकियो, उहो ई ॾींहुं अखियुनि में अणगणिया लुड़क अर्पे वियो। अखियुनि में लुड़क लारूं आहिनि सजण तुंहिंजूं संभारूं आहिनि। अखियुनि में लुड़क लारूं आहिनि सजण तुंहिंजूं संभारूं आहिनि। वरियूं कुंजन कतारूं आहिनि सजण तुंहिंजूं संभारूं आहिनि। रोई संतोष पियो तोले, हा रोए संतोष पियो तोले, अलाए छो तूं हलियो वएं ओॾां जितां वापसि को वरियो न आहे। जॾहिं वापसि हलियो वञिणो हो तोखे मूंखे मुंहड़ो ॾेखारी छो। हा अखियुनि में लुड़कनि लारूं आहिनि ऐं सजण तुंहिंजूं संभारूं आहिनि। बशीर भाउ कुझु विछोड़ा अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे माण्हू महसूसु करे वठंदो आहे या पाण मुरादो दिलि खे इहा ॼाण हूंदी आहे त के जुदायूं विछोड़ा आहिनि जेके असांजा क़दम लिके रहियूं आहिनि ऐं के लुड़क आहिनि जेके असांजी अखियुनि मां वसणा आहिनि। भिटाई सरकार जो बैत थो यादि अचे त वसियो थियूं वसन अखियूं ओहिरा कयो। कहिड़ी मजाल मींहं खे जो ईअं ई थी अचनि, जेकर मोह बि मिलनि त बि रहंदियूं कीन रोअण खां। अॼु न सियारे जी सदा मलूक मुंदॾां वधंदड़ हीअ रुत जा अनोखा अहसास। अॼु जॾहिं सर निसिरिया आहिनि ऐं अॼु जॾहिं उतर वरण वारा अनोखा पांध लाड़ मथे छंडकार थी पिया आहिनि, जॾहिं ओताकुनि में मच ॿरण वारी मुंद मोटण वारी आहे ऐं हा नीरियूं निमाशामूं पखियुनि जा वग़ैरह मुंहिंजी दिलि मथे इलाही सोग वारियूं था उछले छॾनि। इश्क पंहिंजा अश्क बारनि ते खुटा, मरल आहे सभु सोग वारीअ ते खुटा। बशीर भाउ जॾहिं हथनि में हिना रचाए घोट थियो हुअसि, तॾहिं खां हिकिड़ी तमना दिलि में हलचल कंदी रही त शाल रब पाक मूंखे पहिरियां ई पुट जो औलाद अता कराए। ऐं हा इहा तमना हुई त हुन सां रांदियूं खेॾींदसि, हुनखे शहर वठी वेंदसि। खोसकी शहर घुमंदासीं, ॻोठ जे वेझो लॻंदड़ मेला घुमंदासीं ऐं हुनजा मासूम मासूम ट्रक मुंहिंजे मन अंगण मथे रक़्स कंदा त मुंदूं बि प्यार ऐं पंहिंजाब जा अनोखा पंथ त्यागींदियूं। पर बशीर भाउ अलाए छो उहे सभई तमनाऊं रहिजी वियूं ऐं तमनाउनि जो तुर रहिजी वियल मुंहिंजियूं उमेदूं कंहिं बि कुल्हे चढ़ी कंहिं किनारे पहुची कोन सघियूं। हिकु साल जो सफ़र ॻाल्हियूं कंदे कीअं तइ थियो का ख़बर ई कोन पई। ॾींहं गुज़री पिया, सर निसिरी पिया। वाह उतर जो वरण खां अॻे बि हलियो, हा पुटड़ा मुख ॾेखारे ॾेई ख़ुशी करे जुदाई, तूं संतोष खे रुहारे परे बि हलियो। दिलि पई ॾुखनि में अॼु धगे बि हलियो। ॾींहं गुज़री पिया, सर निसिरी पिया। वाह उतर जो वरण खां अॻे बि हलियो। 16/10/2022 आचर जे ॾींहुं, हा 16/10/2022 आचर जे ॾींहुं संदम घर पुट जो औलाद अता थियो। ॾाढो ख़ुशि थियो हुअसि जॾहिं की ॿुधायो त तुंहिंजो नंढो ॼाउ आहे। पर सचपच बशीर भाउ खन पल में हुन अखियूं बंदि करे छॾियूं हुयूं। हुनजूं अखियूं छा बंदि थियूं हुयूं, दिलि जी काइनात उछड़ी चुकी हुई। मूंखे मुंहिंजा भाउ मुकेश, शंकर, आनंद सभु मुंहिंजा भाइर मूंखे आथतूं ॾियणु लॻा पिया ऐं आथतूं त मूंखे मुंहिंजे प्यारे ऐं सिंध जे सुरील लेखक जोधे बि ॾिनियूं हुयूं। पर दिलि लुड़क किथे थी रोके सघे। अॼु खोसकी शहर जे लाड़ पटन वारे इलाइक़े में
मुंहिंजी दिलि जी दुनिया मन जी काइनात उजल महसूसु कयां थो। हुन जूं तस्वीरूं पाण वटि संभाले रखियूं अथमि। हू मिटी जे उन ॻोठ ॾांहुं हलियो पियो आहे जितां केर बि मोटी न आया पर राति विला जे रंगनि में हुनजी तस्वीर ॾिसां थो। मूंखे हुनजी डिघी यादि ॾाढो सताए थी। हाणे राति जे रंगनि में मुंहिंजे महसूम अखियुनि सां ॻाल्हियूं थो कयां। सिटूं ज़हन ते तरी अचनि त हाणे त स्टेशन जे पासे पारूथा ताज़ा ईंदा आहिनि। रेल न ईंदी आहे बाक़ी रोज़ जनाज़ा ईंदा आहिनि। हिकिड़ी नंढड़ी दिलड़ी आहे पर उन में केॾा खाना आहिनि। सरता तुंहिंजा ॾुख उरांगे हड़ दरवाज़ा ईंदा आहिनि। अलाए किथां किथां ॾुख दरवाज़ा दिलि जा उरांगे अची अंदर में दाख़िल थींदा आहिनि ऐं आउं रुॻो वेही रहंदो आहियां। अॼु मुंहिंजी शरीक हयात बि उदास आहे। मुंहिंजा भाइर जेके मुंहिंजे नंढड़े जा चाचा मुकेश शंकर ऐं अनंद सभई उदास आहिनि। असां सां गॾु उदासनि जे आलम में जोधो बि वरितलु आहे। अख जी नंदी नंढी ऐं ॻोढ़नि जो कद वॾो आहे। दिलि बि वॾी आहे लेकिन दर्दनि जो कद वॾो आहे। अख जी नंदी नंढी ऐं ॻोढ़नि जो कद वॾो आहे। दिलि बि वॾी आहे लेकिन दर्दनि जो कद वॾो आहे। तोड़े जो निंड मुंहिंजे नेणनि में थोरड़ी आहे। हा पर हक़ीक़तनि खां ख़्वाबनि जो कद वॾो आहे। मूं जेके ख़्वाब जोड़े रखिया हुआ उन ख़्वाबनि ॾाढो रुलायो आहे, ॾाढो तड़पायो आहे। मुंहिंजो नंढड़ो मूंखां छा विछड़ी वियो। मुंहिंजी दुनिया ई उजड़ी वई। अॼु दिलि में हज़ार ॾुख आहिनि। सभई ॾुख बर्दाश्त करे वरी बि जीअणो थो पए। हा छा कजे, जीअणो थो पवे। अॼु न ओताकुन में तालिब तंवारीन आदेसी उथी पिया मरियूं मुंहुं मारीन। जे जीअ खे जियारीन से लाहु थी लॾे विया। छोड़ा समय ज़माना हर ज़माना हर ज़माना तो क्या से खुशिये जा खजाना हर ज़माना हर ज़माना